नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। के पीर जो ॻोठ का ख़बर ॾींदा हलूं। सिंध हुकूमत पारां लगायल लॉकडाउन ते पीर जो ॻोठ में मुकम्मल तौर बंद कयो वियो। आर्मी, रेंजर्स ऐं पुलिस जा जवान शहर जो वफ़े वफ़े सां गश्त करे आवाम खे घरनि ताईं महदूद कयो। कलम 144 लागू हुजण करे मोटरसाइकिल जे डबल सवारी ते पिणु पाबंदी लॻाई वई। इन हवाले सां वधीक तफ़सीलात सां राब्तो कयो पीर जे ॻोठ मां नौमान अली सां। जी नौमान अली, कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन खे आगाह कयो? जिते पीर जे ॻोठ में कोरोना वायरस के हवाले से मुकम्मल लॉकडाउन कराइण जे लाइ पीर जे ॻोठ में आर्मी ऐं रेंजर्स जा जवान पहुची आहिनि। उन्हनि सां गॾोगॾु पीर जे ॻोठ जी पुलिस मुख़्तियार कार गॾिजी शहर जो गश्त कयो। गश्त दौरान आवाम खे घरनि ताईं महदूद हुजण जूं हिदायतूं कयूं। अगरि जेकर घरनि ताईं को महदूद न थींदो, इन्हनि ते अमल न कंदो त उन ते जेको 144 दफ़ा नाफ़िज़ आहे उन तहत उन ते केस दाख़िल करे उनखे जेल उमारियो वेंदो। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।